जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं, जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं, घणनि खे असां बे ओ घणनि खे असां बे। ही गीत हमेशा गूंजदा रहंदा। अॼु सिंध जे नाले वारे फनकार सरमन सिंधीअ जी वरसीअ जो ॾींहुं आहे। हुन पंहिंजे सुरीले आवाज़ में मारूअड़नि जे ॾुखनि ऐं सूरनि जो ज़िक्र कयो ऐं उनखे बयानु कयो। सरमन सिंधीअ जो असुलु नालो अब्दुर्रहमान मुग़ल हो। हुन खैरपुर मीरस जे हिकु नंढड़े शहर प्रियालो में जनम वरितो। संदसि नंढी उमिरि खां ई खेसि ॻाइण जो शौक़ु हो ऐं संदसि आवाज़ में तमामु घणी कशिश हुई। हिकु भेरे हू सरमंद न रुगो सिंधी गीत ॻाया। सरमन सिंधीअ खे क़ौमी गीत ॻाइण जे करे खेसि सिंध जो क़ौमी रागी पिणु चयो वञे थो। हुन जा सिंधी इनक़लाबी गीत तमामु घणा मशहूरु थिया। अॼु 27 डिसंबर सिंध जे क़ौमी रागी सरमन सिंधीअ जे विछोड़े जो ॾींहुं आहे। समूरी सिंध अॼु बि सरमंद खे यादि करे भेटा पेश करे थी। सरमन सिंधी भले ई जिस्मानी तौर असांजे साम्हूं न हुजे, पर सिंध लाइ ऐं सिंध जे मारूअड़नि लाइ जेके गीत हू ॾेई वियो, ही गीत हमेशा गूंजदा रहंदा। जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं, जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं, घणनि खे असां बे ओ घणनि खे असां बे।